हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा सिंध वासियो। उम्मीद सब खुश हूंदव ऐं मुंहिंजो ही आवाज़ जिते बि अवां झर जंग में हुजो या शहर में हुजो तव्हां ताईं पहुचंदो इंशाअल्लाह। अॼु ही मुंहिंजो वीलॉग जेको आहे उहो शहीद नाज़िम जोखियो जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ आहे। अॼु मूं जॾहिं हिकु उन जी बेवा वनीअ जो पाकिस्तान टेलीविज़न सिंधी चैनलनि ते इंटरव्यू ॾिनल ॿुधो त ॾाढो अखियुनि मां लुड़क लड़ी आया त असांजो को बि हिते जेको आहे सो पुछण वारो कोई कोन्हे को। ऐं उन में जेके आहिनि से वक़्त जा सिटिंग MNA ऐं MPA जेके आहिनि से ॼाम करीम ऐं ॼाम अवेस उहे जेके आहिनि से हिन में मुलविस आहिनि, जेके हींअर रूपोश आहिनि ऐं उनखे मुंहुं नथा ॾियनि। ऐं जेको आहे सो पीपल्स पार्टी हुकूमत जीअं त हिकिड़ो सरदारी निज़ाम आहे ऐं उन सरदार पैदा कया आहिनि। सरदारनि जी हुकूमत है। सरदार जीअं उमेर बाब चांडियो जो जिते तिते सरदार पैदा थी विया आहिनि, जिते तिते भोतार पैदा थी विया आहिनि। इहे अलाए काॾों आया आहिनि सरदार, इहे अलाए काॾों आया आहिनि सरदार जिन सरदारी शुरू कई आहे। मुफ़्त जा सरदार जेके आहिनि से सरदार ख़ान चांडियो, सरदार अवेस गोहराम जेको आहे सो जोखियो, फलाणो सरदार फलाणो सरदार, सरदारनि जी हुकूमत आहे। हेठि बाक़ी जेके आम आवाम आहे उहे जेके आहिनि से ग़रीब आहिनि। जिते बि जेके बि पीपल्स पार्टी जा MPA आहिनि ऐं MNAs आहिनि उन्हनि जा वाठा उहे पाण वॾा जेके आहिनि तवंगर थी चुका आहिनि। उहे हुकूमत करण जे लाइ आया आहिनि ऐं हाकिम बणाए असांखे जेको आहे हिननि महरूम रखियो आहे सभिनी शयुनि खां ऐं अवाम खे जेको आहे पंहिंजो हिकिड़ो फ़क़ीर ऐं नौकर सम्झी करे उन्हनि खे उन्हनि जे मथां हुकूमत था कनि। डेमोक्रेसीअ जो इहो मतिलबु न आहे त तव्हां जेको आहे सो हाकिम थी वञो। डेमोक्रेसी त इहा आहे त तव्हां अवाम जे अॻियां जवाबदार आहियो। हाणे हिननि जो हिन बेवा वीचारी रोई चए थी त मूंखे जेको आहे सो वज़ीर आला सिंध खे अपील आहे त वज़ीर आज़म इमरान खे, चीफ जस्टिस खे त असांजो को पुछण वारो कोई कोन्हे को। असां खां जेको आहे सो एतिरो ज़ुल्म, एतिरो जेको आहे सो ॾींहं ॾिठे ज़ुल्म थियल आहे ऐं उनखे जेको आहे सो अञा ताईं पकड़ियो न वियो आहे। जेके बि पीपल्स पार्टी जा सिटिंग MNAs आहिनि, MPAs आहिनि, ख़ुदा जो कसम आहे सभु ज़ुल्म था कनि। ऐं इहो ज़ुल्म केसि ताईं हलंदो? छा इहो पंहिंजो पाण खे फ़िरौन था सम्झनि? फ़िरौन खे बि हिकिड़े दफ़े अलाह पाक जॾहिं जेको आहे सो ॾिठो हुनजो त उहो जेको आहे समुंड में दरिया में उनखे जेको आहे सो गरक करे छॾियईं। ऐं फ़िरौन जहिड़ा माण्हू न रही सघिया त हे किथे रहंदा? मतां पाण खे सम्झंदा हुजनि त असां जेको आहे हिन दौर में हिते जेको आहे शराब मां माखी ऐं शहद करण था करे सघूं था ऐं हर ॻाल्हि जेको आहे सो पंहिंजी असां मञाए था सघूं त इहो वॾो ज़ुल्म आहे। उमेदु त जेको आहे सो ही आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचंदो। ख़ुदारा शहीद नाज़िम जोखिए जे वनीअ खे संदसि हक़ु ॾिनो वञे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। घटि में घटि ॿियो न त बि उन जे ॿारनि खे, उन जे भाइरनि खे, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे त जीअं इन्हनि ऐं धमकियूं बि था ॾियनि ऐं मथां वरी डील था करणु चाहिनि। त इन जे करे तव्हांखे गुज़ारिश आहे त हीअ जेको आहे मैसेज इलाही माण्हुनि ताईं पहुचायो त जीअं हिननि जी असुलियत ख़बर पए त हीअ आख़िर जमहूरियत आहे या हे डिक्टेटरशिप या वॾेरबशाहीअ जो हिकिड़ो वॾो सुपरलेटिव डिग्री आहे, थर्ड फॉर्म आहे। उमेदु त हीअ मैसेज पहुची वेंदो। अल्लाह हाफ़िज़।